नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। अवां खे ॿुधायूं फुलजी स्टेशन में मुबैना कारे इल्ज़ाम में क़त्ल थियल नौजवान जे वारसनि हैदर चौक वटि लाश रखी धरणो हयो। उन मौक़े ते मक़तूल जे वारसनि चयो त पुलिस रिश्वत एवज़ जवाबदार खे फ़रार कराइण में मदद कई। अवां खे ॿुधायूं पिया फुलजी स्टेशन मां मुबैना कारे इल्ज़ाम में क़त्ल थियल नौजवान जे वारसनि हैदर चौक वटि लाश रखी धरणो हयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सजादुर रहमान पहमर खां। जी सजादुर रहमान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा बिल्कुल फुलजी स्टेशन में मुबीना कारे इल्ज़ाम में क़त्ल थी आबिद पंवर जे वारिस औरतुनि हैदर चौक वटि लाश रखी धरणो हणी फुलजी पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। वारिस औरतुनि ने इल्ज़ाम लगाए त SHO फुलजी स्टेशन अख्तर हुसैन लाशारी गहरी रिश्वत वठी कातिल जवाबदार वसीम पंवर खे फ़रार थियण में मदद कई आहे। औरतुनि मुतालबो कयो त जल्द खां जल्द SHO फुलजी खे हटाए असांजे नाह क़त्ल सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे मक़तूल जूं वारिस औरतूं लाश खणी दादू रवानी थियूं आहिनि। संदन मुतालबो आहे त SHO खे हटाए जवाबदार गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में लाश न दफ़नाईंदासीं। औरतूं लाश खणी मुतालबनि जी मञता ताईं हिन वक़्त ताईं इंडस हाईवे दादू बिल्कुल ब्लॉक करे छॾियो आहे, जॾहिं त ट्रैफिक जाम थी वई आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी सजादुर रहमान तफ़सील ॾियण लाइ। मुलाक़ातियार वेझो ॻोठु ख़ुदाबख़्श लुंड में करंट लॻण सबबि 20 वरनि जो इरशाद हुसैन लुंड फौत थी वियो। फौती जो मर्द इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। तव्हांखे ॿुधायूं पिया मुलाक़ातियार वेझो ॻोठु ख़ुदाबख़्श लुंड में करंट लॻण सबबि 20 वरनि जो इरशाद हुसैन लुंड फौत थी वियो। फौती जो मर्द इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। मुलाक़ातियार मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अवेस मला असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अवेस मला, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा मुलाक़ातियार भरिसां आबादगार थाणे जी हद ॻोठ ख़ुदाबख़्श लुंड में घर अंदर बिजली जे पंखे मां करंट लॻण सबबि 20 वरनि जो इरशाद हुसैन वलद मोहम्मद हसन लुंड सख़्त ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे बेहोशियारी हालत में मकानी अस्पताल न्यू पियो वियो त हू रस्ते में फौत थी वियो। फौती निंगर जो लाश घर पहुचण ते कोरान अची वियो। जी महिरबानी अवां जी अवेस मला तफ़सील ॾियण लाइ। मीरपुर ख़ासि वेझो बचाव बंद वटि उमरकोट रोड ते ॼञ खणी वेंदड़ ट्रैक्टर ट्राली कल्टी थियण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ पिथोरो इस्पताल मुंतक़िल कयो। अव्हां खे ॿुधायूं पिया मीरपुर ख़ासि वेझो बचाव बंद वटि उमरकोट रोड ते ॼञ खणी वेंदड़ ट्रैक्टर ट्राली कल्टी थियण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ पिथोरो इस्पताल मुंतक़िल कयो। मीरपुर ख़ासि लॻ पेश आयल हादसे जे हवाले सां अव्हां खे ॿुधायूं पिया बचाव बंद वटि उमरकोट रोड ते ॼञ खणी वेंदड़ ट्रैक्टर ट्राली कल्टी थियण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थिया। तफ़सील मालूम कयूं था वारिस ख़ासि खेली खां। जी वारिस ख़ासि खेली, कहिड़ा तफ़सील आहिनि? ज़ख़्मी जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? जी तारा बिल्कुल झिलोरी वासी जेका बरात हुई उहा पिछोरो वेझो जेको आहे सबबि जेका ॿार ऐं औरतुनि समेत 10 ॼणा जेके ज़ख़्मी थी पिया उन्हनि खे पिथोरो अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पर हिन वक़्तु जेका आहे हुननि जी हालत जेका आहे उहा सुधरंदड़ ॿुधाई पई वञे ऐं बरात जेका आहे उहा ट्रैक्टर ट्राली सिधो करे ऐं जेके दुस्त आहे उहे बि पंहिंजी जेके मंज़िल आहे उन रवा दवा थी आहिनि ऐं ज़ख़्मी जेके आहिनि उहे पिथोरो अस्पताल में हिन वक़्तु दाख़िल आहे। पर उन जेका अॻियां पारां जेका आहे उहा सुधरंदड़ ॿुधाई वञे पई ऐं बेसियासत जेका ई झिलूरी वासी जेका बरात आहे झिलूरी वासी ॿुधाया वञनि पिया। जी महिरबानी अवां जी वारिस ख़ासि खेली तफ़सील ॾियण लाइ। फैज़गंज में सियाल बिरादरी जी ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अव्हां खे ॿुधायूं पिया फैज़गंज मां सियाल बिरादरी जी 2 धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। रियाज़ सोलंकी खां इन जा तफ़सील मालूम कयूं था। जी रियाज़ सोलंकी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा फैज़गंज थाणे जी हद ॻोठ अर्ज़ मोहम्मद सियाल में सियाल बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मीर हसन वज़ीर, गुलाम शबीर, हमीदा, ज़मीरा खातून, अर्ज़ मोहम्मद, अता मोहम्मद शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे वारिस फैज़गंज रूरल सेंटर पकातन में दाख़िल कया जिते हिन जो इलाज हलंदड़ आहे। इन सिलसिले में
ज़ख़्मी मीर हसन जो चवणु आहे त ॻोठ में जानवरनि जी बच कराए असांजे मुखालफ़ जानवर जी बच कराए रहिया था, उनखे मनो कजे थो जहिड़ो थी पियो आहे। जॾहिं त उन जे जेको नज़ीर आहे सियाल हुनजो चवणु आहे त असां ते बिना जवाब हिननि असांजे माइटनि हमिलो करे ॾिनो, असांखे ज़ख़्मी कयो आहे। इन हवाले सां फैज़गंज पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि जी 12 ॼणनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल करे मामले जी जांच कई थी, जॾहिं त इन मामले जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी तारा महिरबानी अवां जी रियाज़ सोलंकी तफ़सील ॼाणंदा आहे। नसीराबाद में शागिर्दनि तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे आशिक़ फुलपोटो। नाज़रीन, अॼु पंहिंजो नसीराबाद प्रेस क्लब में शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी जा शागिर्द आहिनि, जेका स्टूडेंट कमेटी आहे, उन्हनि जेके सिंध जे अंदरि सिंध गवर्नमेंट पारां गुज़िरियल केतिरे वक़्त खां जेके स्कूल आहिनि, तालीमी इदारा आहिनि, बंदि करण ख़िलाफ़ अॼु एहतजाज करे पहुता आहिनि। अचो त उन्हनि शागिर्दनि सां ॻाल्हाईंदासीं त आख़िरकार उन्हनि जी तालीम छो मुतासिर थी रही आहे। काफ़ी वक़्त खां गवर्नमेंट जेके बि पॉलिसियूं तालीम जे लाइ करे रही आहे, उहो त सिर्फ़ु नथी चाहे त जेके पॉलिसियूं आहिनि इहो कोन थी सोचे त असांजो जेको नुक़सानु आहे उहो इन खां वॾो नुक़सानु आहे। असांजो कोरोना जो जेको नुक़सानु आहे इन खां वधीक असांजो जेको मुस्तक़बिल जो सरमायो आहे पूरी तरह डिस्ट्रॉय थो थिए। त हिकिड़े पासे हिकिड़ो महीनो बंदि करे एजुकेशन इंस्टीट्यूट गवर्नमेंट तो सोचे त कोरोना ख़तम थी वेंदी या कोरोना में घटाई अची वेंदी, पर इहो नथी सोचे त इंटरनेशनल लेवल ते जेको असांजे सदियुनि जो नुक़सानु थो थिए उहो कोन थी सोचे त असांजो शागिर्द जंहिं कॉम्पिटेटिव में अॻिते वधनि था उहो पोइ थी विया, ऐं जेका तालीम असांखे उहो महीने में मिलणी हुई, असांखे जेका अॻिते सोच मिलणी उहा असां हुन में रहिजी वियासीं, उन कॉम्पिटिशन में निकिरी वियासीं। असांखे जेको शऊर जे अॻिते तरफ़ असां खणूं पिया, असांजो कॉन्फिडेंस उहो निकिरंदो वञे। त महिरबानी करे असां सिंध हुकूमत खे इहो ई चवंदा त असांखे SOP तालीम इदारा खोलण। दोस्तनि इहो ई ॿुधायो त सॼो शहर खुलियो पियो आहे, सॼा तव्हां ॾिसो मार्केट्स खुलिया पिया आहिनि, रेस्टोरेंट्स खुलिया पिया आहिनि, रुगो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीमी इदारनि ते ताला आहिनि। ठीकु आहे, मां सिर्फ़ु एतिरो ई चवंदुसि त इंग्लिश में हिकिड़ी मशहूरु चवणी आहे त इफ यू वांट टू डिस्ट्रॉय एनी नेशन जस्ट स्नेच इट्स एजुकेशन। त महिरबानी करे असांजी क़ौम खे तबाह न कयो वञे, असांजे शागिर्दनि जे मुस्तक़बिल खे तबाह न कयो वञे, ऐं जल्द खां जल्द तालीमी इदारा खोले करे असांखे पंहिंजी तालीम वापसी ॾिनी वञे। सिर्फ़ु मक़सदु सिर्फ़ु इहो आहे एहतिजाज करण जो त असांजा तालीमी इदारा खोलिया वञनि। त असां पुछणु चाहियूं था सिंध गवर्नमेंट खां त असांजो ॾोह कहिड़ो आहे, त छा असां सिर्फ़ु तालीम असांखे 2-3 जॻह घुरायो वियो आहे जस्ट सेमिस्टर फीस लाइ, त छा असां सिर्फ़ु मतिलबु फंडिंग जी कई वञे थी, ऐं आख़िर पुछणु चाहियूं था असांजो ॾोह कहिड़ो आहे। छा असां को दहशतगर्द आहियूं, असां शागिर्द आहियूं, असांखे को लाचार न आहे हिन गर्मी में निकिरण जो, पर असां आला उहिदेदारनि खे इहा अपील था कयूं असांजे नस्लुनि खे तबाह न कयो वञे। हीउ जेको तव्हां नुक़सानु कयो था हिन तारीख़ में तव्हां खोले ॾिसो, हिन जो तव्हां नुक़सानु कॾहिं बि अदा न करे सघंदो। इहा आहे त असांजा तालीम इदारा खुलियल आहिनि, जॾहिं त हिन मुल्क में जेके बि इदारा आहिनि उहे सभु खुलियल लॻा पिया आहिनि, पर तालीम इदारा बंदि आहिनि। सूबाई हुकूमत हुजे उहा खुलियल लॻा पिया आहिनि, उन में 168 खां वधीक मेंबर आहिनि, उहे जॾहिं उते वेही सघनि था त असीं तालीम इदारनि में छो नथा वेही सघूं। इहो आहे त असांजो पहिरियों फर्स्ट ऑफ ऑल सवाल गवर्नमेंट खां इहो आहे त असांजा तालीम इदारा बंदि छो आहिनि, जॾहिं त तव्हांजी मार्केट्स खुली पियूं आहिनि, शॉपिंग मॉल्स खुली पिया आहिनि, इवन जेका बि हिन सोसाइटी जो हिसो आहे हर शइ खुली पई आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ताला सिर्फ़ु एजुकेशन इंस्टीट्यूट्स में। असां जेकॾहिं तारीख़ खोलींदासीं सेकेंड वर्ल्ड वार जी ॻाल्हि कयूं, उन वक़्तु बि तालीम खे ताला कोन हुया, छो जो असांजो तालीम हिकु अहिड़ो ई हथियार आहे जंहिंसां क़ौम तरक़ी बि करे सघे थी। जेकॾहिं तालीम खे बंदि कयो त उहा तनज़ील जी तरफ़ वधी वञे थी। मुसलसिल हे जेको असां ॿिनि ॾींहंनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं तालीम इदारनि बाबति आहे। अगरि ॿी जॻह ते असां ॾिसूं था जिथे मार्केट्स खुली पयूं आहिनि ऐं को बि उते SOP अपनाए नथो वञे, अचे इहा तालीम जे बाबति इहा छो ॻाल्हि कई वञे, SOP हुजे या वायरस जेकर अचे थो सिर्फ़ु तालीम इदारे में छो आहे। तव्हां पंजाब जी तरफ़ नज़र फिरायो, KP जे अंदरि नज़र फिरायो, बलूचिस्तान जे अंदरि, ओॾे बि त माण्हू था रहनि, ओॾे के ॿी का मखलूक या खलाई मखलूक अहिड़ी का कोन्हे की जंहिंजे बुनियाद तालीम इदारो खोले। अची सिंध सां इहा शो अॼु नाजाइज़ कई वई आहे त रुगो तालीम इदारा बंदि। महिरबानी करे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे, असां मुसलसल ॿियो महीनो आहे घर वेठा आहियूं, यूनिवर्सिटियूं असांजी बंदि लॻी पयूं आहिनि, तालीम इदारा बंदि लॻा पिया आहिनि। महिरबानी करे असांखे पंहिंजो शऊर ॾियो, असां हिते शऊर निकिता आहियूं, असांखे हिते ॿी का बि डिमांड कोन्हे की असांजो ॿियो को बि मुतालबो कोन्हे, सिर्फ़ु असांखे महिरबानी करे तालीम इदारा असांजी जेको एहतिजाज जो हिन जो ॿियो ॾींहुं आहे शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी नसीराबाद जे तरफ़ां, उतां जेकी स्टूडेंट कमेटी आहे जंहिंजो एहतिजाज जो ॿियो ॾींहुं आहे, उनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मोटिव आहे, छो त असां कुझु ॾींहंनि खां वठी ॾिसूं था त तालीमी इदारा माना का ॿी शइ असां ॾिसूं था पिया त हर शइ ओपन लॻी पई आहे, सिर्फ़ु हिकिड़ी शइ जेका बंदि आहे नज़र में अचे थी उहा तालीमी इदारा आहिनि। हे जेको असांजो प्रोटेस्ट आहे इहो हिकिड़ो पीसफुल रेज़िस्टेंस आहे हिन तालीमी इदारनि जे जेके बंदिश आहे हिन जे ख़िलाफ़, हे जेके लॉकडाउन लॻाया विया आहिनि तालीमी इदारनि जे लाइ सिर्फ़ु उन्हनि जे ख़िलाफ़। ऐं असां हिकिड़ी डिमांड कयूं था हिन प्रोटेस्ट जे थ्रू त जल्द खां जल्द तालीमी इदारा खोलिया वञनि,
नाज़रीन, तव्हीं नसीराबाद शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी जे स्टूडेंट्स कमेटी जे शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन वहीद बादाणी सां गॾु आशिक़ फुलपोटो, टाइम न्यूज़ नसीराबाद। आशिक़ फुलपोटो जी रिपोर्ट मां ॾिठी नसीराबाद मां। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायो नाज़रीन, सिंध में स्कूलनि जी बंदिश ख़िलाफ़ हैदराबाद में पोइ ख़ासि करूंडी ऐं राधण समेत मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि तोड़े सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। सिंध में तालीम खपे, ताला न खपनि। स्कूलनि जी बंदिश ख़िलाफ़ हैदराबाद में पोइ ख़ासि करूंडी ऐं राधण समेत मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि तोड़े सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। इन ते वधीक ॻाल्हायूं था। हैदराबाद मां फैज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु हूंदो ऐं मीरपुर ख़ासि मां रवि शंकर माल्ही असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदो। करूंडी मां अब्दुल रहमान चांग ऐं ज़ुल्फ़कार जुणेजो राधण मां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा। सभ खां पहिरीं फैज़ खोसो खां तफ़सील मालूम कयूं था। जी फैज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? हैदराबाद में तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ इस्लामी जमीयत तलबा यूनिवर्सिटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गॾोगॾु गवर्नमेंट सेकेंडरी टीचर्स एसोसिएशन गस्टा पारां बि एहतजाज कयो वियो आहे। गस्टा जे एहतजाज में समाजी अॻुवान ऐं औरतूं बि शामिल हुयूं। उन्हनि जो चवणु हुयो त सिंध में स्कूलनि जी तालाबंदी जे करे तालीम तबाह थी रही आहे, त सिंध हुकूमत ॼाणी वाणी तालीमी इदारनि खे न पई खोले। गस्टा पारां जेको एहतजाज कयो वियो आहे उन हवाले सां ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई ऐं उन एहतजाज में उस्तादनि, समाजी अॻुवाननि, कारकुननि बि वॾे अॻु में शिरकत कई आहे। जमीयत तलबा इस्लाम सिंध यूनिवर्सिटी पारां जेको एहतजाज कयो वियो आहे उन में वॾे तइदाद में शागिर्द मौजूदु हुया। ॿिन्ही मुज़ाहिरीन जे हथनि में एहतजाज प्लेकार्ड हुआ जिन ते स्कूल खोलियो जा नारा लिखियल हुआ। अॻुवाननि जो चवणु आहे त सिंध में तालीम जा इदारा फौरी तौर ते खोलिया वञनि। कोरोना जी आड़ में तालीमी इदारा बंदि करणु सिंध जे नसुल खे तबाह करण जे बराबरि आहे, छाकाणि त स्कूल बंदि हुजण जे करे जेके शागिर्द आहिनि उहे गैर जेके अख़लाक़ी सरगर्मियूं आहिनि उन तरफ़ राग़िब थी रहिया आहिनि। जॾहिं त ॿियूं तक़रीबूं जॾहिं थी सघनि थियूं, जलसा जुलूस निकिरी सघनि था, त पोइ SOP जे तहत जेके तालीमी इदारा आहिनि, कॉलेज आहिनि, यूनिवर्सिटियूं आहिनि, उहे छो नथियूं खुली सघनि। इन्हनि मुतालबो कयो आहे फौरी तौर ते स्कूल खोलिया वञे। ठीकु आहे फैज़ खोसो, अव्हां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। मीरपुर ख़ासि मां टाइम न्यूज़ रिपोर्टर रवि शंकर माल्ही असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रवि शंकर, अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु ताहिरा, सिंध हुकूमत पारां जेको कोरोना जे सूरत हाल तहत जेके मुसलसल स्कूलनि खे बंदि कयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ जेके मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे जेके शागिर्दनि पारां अॼु जेके तालीम खपे, ताला न खपनि, उन जे उनवान हेठि जेके मीरपुर ख़ासि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते नकाश मरी, जमाल जरवार, नासिर इक़बाल समेत ॿियनि जो इहो चवणु हुयो त सिंध हुकूमत जेको सिंध जी तालीम आहे उहो तबाह करे रही आहे, जॾहिं त मुल्क जे ॿियनि सूबनि में स्कूल खुलियल आहिनि ऐं यूनिवर्सिटीज़ खुलियल आहिनि, पर जेके सिंध हुकूमत आहे उहो ॿारनि जी जेको मुस्तक़बिल ख़राबु करण जे आहे चकर में। ऐं उन खां अलावा अॼु तव्हांखे ॿियो बि ॿुधायां त अॼु मीरपुर ख़ासि जे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ॿाहिरां जेके आहिनि उन्हनि बि अॼु जेके मास्क पाए ऐं रहीम नगर खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी बि अॻुवाणी हिकिड़े 10 सालनि जे जेके स्कूली ॿारड़े मीर महर ख़ान कई। ऐं उनखां अलावा हुननि जो ॿारनि जो जेको बैनर खणी उन ते मुख़्तलिफ़ नारा जेके आवाज़ थियल उते जेके मासूम ॿारनि जो चवणु हुयो त असां जेके केतिरा ई जेके साल थी विया आहिनि, महीना थी विया आहिनि, असां स्कूल न वञी सघिया आहियूं ऐं असांखे हाणे इहो त असां भुलिजी विया आहियूं त असां कहिड़े क्लास में हुयासीं ऐं हाणे असां कहिड़ी क्लास में आहियूं। असां स्कूल वञणु चाहियूं था, असांखे पढ़ायो वञे ऐं हुननि इहो ई मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां त असांखे पढ़ण जे लाइ स्कूल खोलिया वञनि, त जीअं असां तालीम पिराए जेके मुल्क ऐं जेको क़ौम जी जेका ख़िदमत करे सघूं ऐं उन्हनि खे तरक़ी ॾियारे सघूं। ऐं उनखां अलावा ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन जे सदर फैसल खान जी अफ़ज़ई जे अॻुवाणी में बि मुख़्तलिफ़ जेके प्राइवेट स्कूल जे उस्तादनि पारां बि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि बि जेके सिंध में स्कूल ऐं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि खोलण जो मुतालबो कयो आहे।
जी ताहिरा। ठीक है रविशंकर, अवां सां लाइन ते मौजूद रहिजो। तालीम खपे, ताला न खपनि। शागिर्दनि ऐं संदनि वारसनि पारां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। स्कूलनि जी बंदिश ख़िलाफ़ हैदराबाद में ख़ासि करूंडी ऐं राधण समेत मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि तोड़े सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। इन ते वधीक ॻाल्हायूं था। करूंडी मां अब्दुल रहमान चांग बि असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल रहमान चांग। जी बिल्कुल, सिंध में कोरोना जो जवाब ॾियण तालीमी इदारा बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ करूंडी में नौजवान इतिहाद पारां करूंडी लाइब्रेरी साम्हूं एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते नौजवाननि जो चवणु हुयो त सिंध में मुसलसल 1.5 साल खां वठी तालीमी इदारनि खे ताला लॻल आहिनि, जंहिंजे नतीजे में मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाही किनारे ते पहुची चुको आहे। हिन जो चवणु हुयो त हुकूमत जी नाली ऐं तालीम दुश्मन रवैये सबबु ग़रीबनि जा ॿार जहालत जी दुबण में फासी विया आहिनि। हिन जो सिंध जी तालीम हथ वठी तबाह कई वई आहे। हिननि मुतालबो कयो आहे त सिंध में तालीमी इदारनि खे लॻल ताला खोलिया वञनि। जी ठीक है अब्दुल रहमान चांग, अवां सां लाइन ते मौजूद रहिजो। तालीम खपे, ताला न खपनि। अॻवाणनि जो चवणु आहे त तालीमी इदारा बंदि करे शागिर्दनि जे मुस्तक़बिल खे तबाही ॾांहुं धिकियो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। इन वक़्तु टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार जुनेजो राधण मां असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ुल्फ़कार, अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, ही राधण नए ॻोठ में भी तालीमी इदारनि जी बार बार बंद करण खिलाफ़ नौजवान इतिहाद जे सॾ ते राधण ऐं नए ॻोठ रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़ मोहसिन सियाल, मेहराब लाखियर, मौला बश अब्बासी ऐं ॿियनि एहतजाज कयो आहे ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेको बार बार स्कूलनि खे बंदि करण करे ॿारनि जी तालीम खे तबाह कयो वञे पियो, इनखे ख़त्म करे ऐं सुभाणे खां तालीमी इदारा खोलिया वञनि, न त असां एहतजाज जो दायरो पूरी सिंध ताईं वधाईंदासीं। जी ठीक है, मेहरबानी अवां जी ज़ुल्फ़कार जुनेजो। अवां राधण मां तफ़सील ॿुधाया। अब्दुल रहमान चांग, अवां जी बि मेहरबानी। रविशंकर माली, अवां जी मेहरबानी। अवां मीरपुर ख़ासि सूरत हाल जे हवाले सां अपडेट कयो। हैदराबाद मां फैज़ खोसो तफ़सील ॿुधाया। अवां जी बि मेहरबानी। अॻवाणनि जो चवणु आहे त तालीमी इदारा बंदि करे शागिर्दनि जे मुस्तक़बिल खे तबाही ॾांहुं धिकियो पियो वञे। तालीम खपे, ताला न खपनि। शागिर्दनि पारां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। हैदराबाद में ख़ासि करूंडी ऐं राधण समेत मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि तोड़े सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैलियूं बि कढी वियूं आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो बि जारी आहे। उनखां पोइ अवां खे ॿुधायूं, घोटकी पुलिस सहाफ़ी ते थियल हमले जो केस दाख़िल थियण बाद ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि सहाफ़ी ते हमले जो 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जवाबदार बाबर मीराणी ऐं साबिर मीराणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। माजिद संघड़ खां इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी माजिद संघड़। जी ताहिरा, घोटकी शहर के अंडरपास वटि होटल ते वेठल जरवार जे सहाफ़ी काज़ी शफ़क़त मथां हथियारबंदनि फायरिंग करे जंग में गोली ऐं मथे में हथियारनि जा बट हणी ज़ख़्मी करे फ़रार थी विया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी सहाफ़ी काज़ी शफ़क़त खे इलाज लाइ सिविल अस्पताल घोटकी पहुचायो। ज़ख़्मी सहाफ़ी काज़ी शफ़क़त सिविल अस्पताल घोटकी में सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त होटल ते वेठल हुयुसि त मीराणी बिरादरी जे मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि अयाज़ मीराणी, निसार मीराणी, ख़ालिद मीराणी, बाबर मीराणी ऐं साबर मीराणी गॾिजी करे फायरिंग करे ज़ख़्मी कयो आहे। जरवार जे सहाफ़ी काज़ी शफ़क़त मथां हमले वारे वाक़े ख़िलाफ़ घोटकी जे सहाफ़ियुनि एहसान कलवड़, मुश्ताक शाही लगारी, जबार महर, अमजद कलवड़ ऐं ॿियनि घोटकी जे ए सेक्शन थाणे वारो पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। सहाफ़ियुनि जे एहतजाज बैदि घोटकी जे ए सेक्शन थाणे जी पुलिस सहाफ़ी काज़ी शफ़क़त जे भाउ असगर अली काज़ी जी फरियाद ते अयाज़ मीराणी, निसार अहमद मीराणी, ख़ालिद मीराणी, बाबर मीराणी ऐं साबिर मीराणी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। घोटकी जे ए सेक्शन थाणे जे SHO चना मूजिबि केस दाख़िल करण बाद ॿिनि जवाबदारनि बाबर मीराणी ऐं साबिर मीराणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त वधीक केस में घुर्बल 3 जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा हणी रही आहे। उन्हनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। हिन वक़्तु ज़ख़्मी सहाफ़ी काज़ी शफ़क़त जी हालत नाज़ुक हुजण सबबि हुनखे सखर जेको आहे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते उनजो इलाज कयो पियो वञे। जी ताहिरा। ठीकु आहे, महिरबानी अवां जी। माजिद संघड़ तफ़सील ॾियण लाइ। लाड़काने जे अयूब कॉलोनी में घरेलू अणबणत तां 30 वरनि जे मोहम्मद ख़ान कल्होड़ो पारां मुबैना तौर आपघात जी कोशिश कई वई।
वारसनि मूजिबि नौजवान पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई आपघात जी कोशिशि कई, जंहिंखे गणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो आहे। लाड़काणो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर नादिर अबड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नादिर अबड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, लाड़काणे शहर जे अयूब कॉलोनी वासी 30 वरियनि जो पोरियत मोहम्मद खान पुटु अनवर कलोड़ो घर वारनि सां कावड़जी पाण मथां पेट्रोल हारे मुबैना ख़ुदकशी जी कोशिशि कई, जंहिंखे वारसनि गणती जोगी हालत में खणाए चाणका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि पारां जेको आहे सो खेसि तिबी इमदाद ॾींदे कराची मुंतक़िल करण जो जेको आहे सो मशवरो ॾिनो आहे। उन मौक़े ते मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इलाज कंदड़ जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जो इहो चवणो हो त नौजवान जेको आहे पाण मथां पेट्रोल हारे ख़ुदकशी जी कोशिशि कई आहे, जंहिंखे वारसनि अस्पताल आंदो। संदसि जो जेको जिस्म आहे उहो 80 सैकड़ो सड़ी वियो आहे, ऐं जॾहिं त वारसनि खे इहो बि चयो वियो आहे त नौजवान जी हालत गणती जोगी आहे, जंहिंखे कराची जेको आहे सो मुंतक़िल कयो वञे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी नादिर अबड़ो तफ़सील ॾियण लाइ। कश्मोर जे कॉलोनी रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तव्हांखे ॿुधायूं पिया कश्मोर मां, जिते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मालूम कयूं था। मोहम्मद शरीफ़ जामड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मोहम्मद शरीफ़ जामड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जा? जी बिल्कुल, कश्मोर कॉलोनी रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर लगण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 भाइरनि समेत 6 ॼणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में कार सवार पीओ कश्मोर अब्दुल वहीद डोमकी, माजिद मलिक, अज़हर मलिक ज़ख़्मियुनि में शामिल आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। कार जी मोटरसाइकिल खे टक्कर लॻण बाद कार कल्टी थियण सबबि पीओ कश्मोर ऐं मोटरसाइकिल सवार 2 भाइर सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे कश्मोर जी ख़ानगी अस्पताल में तिबी इमदाद ॾिनी वई आहे। ॿिए पासे माजिद मलिक खे गणती जोगी हालत में रहीमिया खान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी महिरबानी अवां जी मोहम्मद शरीफ़ जामड़ो तफ़सील ॾियण लाइ। बांदीवासी नौजवान दाहींदे चयो आहे त साल 2012 में SRP में भर्ती थियो हुअसि, जॾहिं त 2016 में गैर क़ानूनी भर्तियूं ॼाणाए नौकरी मां बरतरफ़ कयो वियो। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, बांदीवासी नौजवान एहतजाज कयो। संदसि चवणु हो त 2012 में SRP में भर्ती थियो हुअसि, जॾहिं त 2016 में गैर क़ानूनी भर्तियूं ॼाणाए नौकरी मां बरतरफ़ कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था तालिब हुसैन खां। जी तालिब हुसैन। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो बांदीवासी नौजवान आहे नूर मुस्तफ़ा जमाल, जेको प्रेस करो बांदी पहुची दाहींदे चयो आहे त आउं 2012 में SRP पुलिस में भर्ती थियो हुयुसि। उन दौरान आउं CM सिंध ऐं गवर्नर हाउस समेत मुख़्तलिफ़ जायुनि ते ड्यूटी पिणु करण जा ॾिनी हुई, जॾहिं त 2016 में उन वक़्त जे IG सिंध AD ख़्वाजा गैर क़ानूनी भर्तियुनि जो जवाबु ॼाणाए मूं समेत सभिनी केतिरनि ई एहलकारनि खे बरतरफ़ करे छॾियो हुयो। हिन वधीक चयो त आउं मिसकीन पोरियत आहियां, हिन वक़्तु फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियां। हिन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं IG सिंध खे अपील कई आहे त असांखे ॿीहर नौकरियुनि ते बहाल कए। महिरबानी अवां जी तालिब हुसैन तफ़सील ॾियण लाइ। मेप साकरो भरिसां विगाड़वा जे 133 रेगुलेटर वटि पुल रहण सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर साहिब ख़ान कलमती खां। जी साहिब ख़ान। जी बिल्कुल, मीरपुर साकरो जे बगाड़वा ते क़ाइम 133 रेगुलेटर ते जेकी पुल आहे उहा जेको ॾही फट थी वई, जंहिंजे करे जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं वेंदड़ जेके रस्तो आहे उहो मेन रस्तो आहे, उते उहो पुल टुटी वञण जे करे रहवासी जेके सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि तोड़े ऐं आपाशी इंतज़ामिया खे बार बार शिकायतूं करण बावजूदि जेको पुल आहे उनजो तमीराती कमु नथो कयो वञे, जंहिंजे करे उहो सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेकी पुल आहे उहा तमीर कराए। ठीकु आहे, महिरबानी अवां जे साहिब ख़ान कलमती तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।